बाबा साईं, अगर तव्हांजी इजाज़त हुजे इन तस्लीम लाइ फंड गॾु कयूं। न ग़ुलाम न, फ़िलहाल न। मां मञा थो त तंज़ीम खे हलाइण लाइ फंड जी ज़रूरत हूंदी आहे ऐं कुझु माण्हू मदद करण लाइ तयार बि थी वेंदा, पर उहे छा सोचींदा? हर कोई सोचींदो त हाणे असां पिनण ते लही आया आहियूं ऐं पहिनड़ू तंज़ीम छा माण्हुनि खे हक़ ॾियारींदी? न, फ़िलहाल न ग़ुलाम। अलाह ॾिनो मूं वटि गंज आहे। फ़िलहाल त मां हिन तंज़ीम खे हलाए सघां थो। जेकॾहिं ज़मीनूं गिरवी रखणियूं पयूं बि रखां, कर्ज़ खणणो पियो बि त खणंदुसि, पर क़ौम जी आज़ादी वारे नारे खां पोइ हिते कोन हटंदुसि। तव्हां वञी ऐं माण्हुनि खे सम्झायो ऐं हिन मैसेज खे अॻिते वधाइण जी कोशिशि कयो। एतिरी कोशिशि कयो जो मुल्क जी कुंड कुर्छ ताईं इहो मैसेज वञे ऐं असां वटि हर क़ौम ऐं हर क़बीले जो माण्हू अची गॾु थिए। ऐं जॾहिं असां सभु गॾु थींदासीं न, त पोइ गॾिजी इहो गीत ॻाईंदासीं। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया इन पोइ सॼीअ जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया कंदासीं मस्त कलंदर दबातम मस्त कलंदर। असां ॻाल्हियूं ई चाहियूं था, मगर उन ॻाल्हियुनि में रईस मंसूर खान खे विच में विहारियो वई। पोइ हिते छो वञो? वञी लाॻी तूं ॻाल्हियूं उते ई कयो। हेॾे छो आया हो? उन वक़्त जो इहो पीउ मंसूर किथे हो जॾहिं पुलिस बेगुनाह आलिम क़ाइम खे खंबे खणी वई हुई? चई सारे मंसूर खान खे त तोखे तुंहिंजा हमरा पुलिस खां छॾाए ॾे हा, पुलिस खे पले हा। पंहिंजे औरतुनि खे घरऊं न कढो आ। वैसे तव्हां पीरल खे छॾे ॾियो। ॿाहिरि कढेसि, ॻाल्हियूं हाणे पोइ थींदियूं। जिते इज़त न हुजे उते मूंखे वेहण जो को बि शौक़ु न आहे। हिते बंगले में वेठा आहियूं, पोइ बि दिलि खे सुकून कोन्हे को। पंहिंजो घर कचो छो न हुजे, पर हुते सुकून हूंदो आहे। भाॼाईअ जो फ़ैसिलो आहे, अलाह साईं कंदो त ठाह थी वेंदो, पोइ पंहिंजे घर हलंदासीं। हो वॾा ज़ालिम आहिनि, सुढ लाइ अॻियों अहिड़ा त शर्त रखंदा जो हुन जे मञण खां बि ॻरा हूंदा। हा हनीफ़ा, तूं सही थी चएं। इन राकासन सां न मुराद ई मुंहुं ॾेई थो सघे, बाक़ी ॿिए कंहिंजी त जाइ ई न आहे। चाचा वारा या पीरल सोडल सां गॾु आहिनि, ख़ुदा कंदो त सोबारा थी ईंदा। रईस कॾहिं बि असांजे माण्हुनि खे सोबारो कोन कंदो। उनजी इहा ई कोशिशि हूंदी त सोडल वारा रज़न वारनि जे पेरनि में हुजनि। मां त पंहिंजे पुट खे अहिड़ी सुती न आहे पीआरी जो कंहिं ज़ालिम जे अॻियां झुके। मालिक साईं अहिड़ो वक़्तु ई न ॼाणाईंदो जो ज़ालिमनि जे अॻियां ये झुकणो पए। मुंहिंजी दिलि बोले थी त अॼु ठाह थी वेंदो, सुभाणे असां पंहिंजे घर हूंदासीं। आमीन, ख़ुदा कंदड़ो त ईअं ई थींदो। इहा ॻाल्हि वादे थी चुकी आहे। असां हिननि जो खून न आहे के, पर हिननि जज़्बात में अची करे असांजा 2 खून कया आहिनि। 2 हिकु खून खाइयो खून खे, बाक़ी बचो ॿियो खून। जेकॾहिं उन खून जे एवज़ असांखे संग चटी ॾियनि था त पोइ ठीकु आहे, असां केस त हथ खणी वेंदासीं। जेकॾहिं न त पोइ ही बि आज़ाद, असां बि आज़ाद। ही भी ज़ोर लॻाइनि, असां बि ज़ोर लॻाईंदासीं। पोइ ॾिसूं त बाज़ी केरु थो खणे। जेकॾहिं ही संग चटी ॾियनि था त हिन खां पहिरीं तव्हांखे एतबार ॾेई साफ़ थियणो पवंदो त हिननि जो हमरा तव्हां नाहे मारियो। जे ईअं थिए थो हिन में तव्हांखे कोई एतिराज़ त नाहे न? शाहनवाज़ खान, असांजो हमरा हिननि जे ॻोठ में मुंहुं आहे ऐं जेकॾहिं हीअ एतबार ॾियण जे लाइ तयारु आहिनि त हिननि खून नाहे कयो त पोइ हिननि ते फ़र्ज़ु आहे त हीअ असांखे कातिल वाइको करे ॾियनि। उन खां पोइ जेकॾहिं असां ते संग चटीअ में पवे थो, असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असांजो त कातिल तरफ़ ख़्यालु ई कोन हुयो, पर जेकॾहिं ही चवनि था त हेॾी पंहिंजे तरफ़ खां ॻोल्हा कनि
असीं बि पंहिंजे तरफ़ खां ॻोल्हा था कयूं ख़ुदा कंदो त जल्द मिली वेंदो पेशानो असां जॾहिं कातिल साम्हूं आयो न बाक़ी ॻाल्हियूं थोरी उथो बाबा हलो असां पंहिंजूं ज़िमेवारी विसारे सॼो ॾींहुं वांदा वेही होटल ते वक़्तु गुज़ारियूं था असां जेतिरो वक़्तु होटल ते वेही विञायूं था जेकॾहिं कंहिं प्रेस क्लब जे आॾो वेही पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं था पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारियूं आहे त असां पंहिंजा हक़ हासिलु करे वठूं था। तव्हां सच था चओ ही आलसियल क़ौम आहे फज़ूल में वेही पंहिंजो वक़्तु विञाईंदा पंहिंजे हक़नि लाइ कॾहिं बि अॻियां कोन ईंदा। इहो असांजो ॿियनि ते त ॾियूं था असां पाण ई होटल ते वेठा आहियूं त इहो ॿियनि खे वेठे ॾियूं था। जेकॾहिं ॿिया होटल ते वेहण छॾे ॾियनि ऐं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथारनि त मां वाइदो थो कयां त उन्हनि जो साथ ज़रूरु ॾींदुसि। इहो नाकारा ऐं काहिल माण्हू जो कमु आहे जेको चवंदो आहे ॿियो को अॻियां थिए मां पोयां वेंदुसि। तूं बि इहो ई सोचियो वेठो आहे? न मां इहो न सोचियो। बाक़ी तो छा सोचियो आहे दोदा? मूं इहो सोचियो आहे केरु साथ ॾिए या न ॾिए पर मां अॼु हिन धरती माउ जो कसम खणी चवां थो त कॾहिं बि मां होटल ते वेही पंहिंजो फज़ूल वक़्तु कोन विञाईंदुसि ऐं प्रेस क्लब जे अॻियां वेही पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदुसि ऐं मूंखे पक आहे त मूंखे ॾिसी हिन क़ौम जा ॿिया बि नौजवान मुंहिंजो साथ ज़रूरु ॾींदा। इहो छोरे पीरल जो आवाज़ ॾियो निकिरी वियो या कयोसि अथी पोइ? बाबा साईं उहो अथी को आहे कल्ह जो इहो टूट वात ॻाढ़ो छोरो शाहनवाज़ जे फ़ैसिले मां उथी हलियो थो वञे। बाबा साईं हुन लाइ छा हुकुम आहे? इन छोरे खे फ़िलहाल क़ैद में रखोसि ऐं हा कंहिंखे बि ख़बर न पए त इहो छोरो असांजी क़ैद में आहे। ख़बर न पवंदी बाबा साईं। इन छोरे जो मौत ई इन दुश्मनीअ ते वीर बरकाइनि चयो। मुनासिब वक़्त जो इंतज़ारु कयो पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि मारे सुठो किथे करिणो आहे। पीरल जेकॾहिं हिते बि न आहे आयो त काॾे वियो? छा था सम्झो त तव्हांजे विच में ठा थी वेंदो? कुझु बि चई नथो सघे। जेकॾहिं तव्हां थोरी ज़िद छॾींदव त ठा कीअं न थींदो पर तव्हांखे त कंहिंजे अॻियो झुकण जी आदत ई न आहे। भाॼाई असांजी करंगीअ में लोही किल लॻल आहे जेकॾहिं झुकंदासीं न त चेल भॼी पवंदी। जे ॿियो कोई तव्हांजी चेल भञे त भले भञे। भॼाई अञा को अहिड़ो मर्द पैदा ई न थियो जो असां भैरनि मां कंहिंजी चेल भञे। अहिड़ो तकबर ऐं गुरूर अलाह खे बि पसंदि न आहे। हाणे मां टिकियो जेकॾहिं हिन वेद शुरू कयो न त पोइ कलाक खनि हलंदो पोइ केरु हिन जो वात बंदि कंदो? जे हक़ सच चवां थी त तव्हांखे जहिड़ा न ॾंग था लॻनि। हक़ सच तव्हां खां किथां बर्दाश्त थींदो? भॼाई अदा खे छॾ असां वेठा आहियूं न तुंहिंजो वैर ॿुधण लाइ। भाॼाईअ जे हक़ सच जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे त ॾाढो सुकून मिलंदो। मां साईं बिस्मिल्लाह शुरू करवाए ते। मां तौबा कई न तौबा कई हक़ सच चवां थी त तव्हांखे गुस्सो थो अचे। मूं त इहो सोचियो त उन्हनि जे हमराह खे तव्हां ई क़तल कयो आहे। जॾहिं आउं फ़ैसिले ते पहुतुसि त इहा ख़बर पई त क़ातिलनि जी तव्हांखे बि ख़बर न आहे। उनखे खणी कंहिं बि मारियो पर इहो ज़रूरु सम्झिजो त जंहिं बि उनखे मारियो उनखे इशारो राज़न जो हूंदो। जे उनखे इशारो सोट जो हुजे हा त इहा अदा खे ख़बर ज़रूरु हुजे हा। भला ॻाल्हि त ॿुधो कंहिं बि मारियो हुजे उनखे हणो खॾ में तव्हां छो परेशान थियो आहियो? मां इन करे परेशान आहियां जो कातिल ॻोल्हण जी तूं हा मणी आयो आहीं। हाणे जेकॾहिं कातिल मिली थो वञे त असां उन्हनि खे पंहिंजे क़दमनि में कीअं था झुकाए सघूं? दुश्मन खां संग चटी मां वठंदुसि। मां तमामु जल्द ने दुश्मननि जी चोरी असांजे दर ते हूंदी। जेकॾहिं तूं ईअं करी थो त मां बि अॼु वाइदो थो कयां दुश्मन जे दर खां वठी पंहिंजे दर ताईं ढोल गिची में पाए नाच करे ॼञ खे हिते वठी ईंदुसि। ईअं बि थी सघे थो त पीरनि खे शाहनवाज़ खान जे माण्हुनि अॻुवा कयो हुजे। जेकॾहिं पीरल खे अॻुवा कयो वञे हा त उते वठवठा ज़रूरु थी हा ऐं मूंखे ख़बर पइजी वञे हा पर मूंखे अहिड़ो को बि उते चूचट ॿुधण न आयो। निता उतां निकितो हुजे ऐं सिधो मंसूर खान जे ॻोठ वियो हुजे। ईअं बि थी सघे थो। ओॾे वञी जांच करे अच
मिठो इहो जांच तूं ई ख़ुदि करे ॾियो मूंखे। ठीकु आहे, असां वञी जांच करे था अचूं। ऐं हा, उते अहिड़ी का बि ॻाल्हि न कजो त पीरल गुम थी वियो आहे। तव्हां बसि उते वञी उन्हनि खे इहो चइजो त असांखे पीरल सां मिलणो आहे। पोइ जेकॾहिं पीरल उते हूंदो त हू तव्हां सां मिलराईंदा, जेकॾहिं न हूंदो त न मिलराईंदा। इहा ॻाल्हि छो न कयो त पीरल गुम आहे? ॾिठो त असांजा ॿार हुते आहिनि। जॾहिं असांजे ॿारनि खे ख़बर पई न त पीरल गुम थी वियो आहे त हू परेशान थी वेंदा। इन ई करे वधि खां वधि इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिणो आहे। असां अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदासीं, बसि कंहिं बि बहाने पीरल जी जांच करे असां तव्हांखे ॿुधायूं। डॉक्टर, उते तूं कातिल जी आम त हणी आयो आहीं, पर हाणे असां मां कंहिंखे इहा ख़बर न आहे त कातिल केरु आहे। पोइ हाणे कंहिंखे पेश कंदव? ॻोठ में खोड़ वांदा वांदा फिरंदा वठनि था, कंहिंखे बि कन खां वठी हली बीहारींदासीं त कातिल ई आहे। छा उहो क़बूल कंदा? ॿिनि पात्रनि सां पाण खून पंहिंजे सिर ते खणी। अदा तूं रुगो इशारो कर त खणी कंहिंखे अचंदो आहे। अदा ककर मिठाण पूरे ॻोठ खां खून बसराईंदा, तूं वरी हिक जी ॻाल्हि थो करी। जेकॾहिं फ़ैसिले में हू एतबार जी ॻाल्हि कनि ऐं भलो साईं आणनि त पोइ त हू पात्रनि जा हक़दार आहिनि। जॾहिं पाण कातिल इक़रार कंदो ऐं क़बूल कंदो त पोइ एतबार ॾियण जी छाजी ज़रूरत आहे? जे इहा ॻाल्हि आहे त पोइ सोचो त क़बूलदारी कंहिं खां कराइजे। बधाइयो बितूअ जो छोरो हू मिसकीन आहे। जेकॾहिं भलो साईं मथे ते रखी चवंदो त खून मां कयो आहे तॾहिं बि केरु एतबार न कंदुसि। इन करे चवां थो त काई ॾिंगे छोरे खे वठी अचो त जीअं उहे बि एतबार करे वञनि। सोट उहो बि मूं सोचे छॾियो आहे। ॿुधाए कंहिंजे लाइ सोचियो अथई? इन जुमे खे अॻियां था कयूं, वॾा हवाल कंदो वठंदो आहे त मूं जेल कटिया आहिनि, हाणे कटे त ख़बर पवेसि। पोइ उनखे वठी अचूं था। हिन वक़्तु ॾींहुं आहे, जेकॾहिं थोरो बि तमाशो कयई न त सॼो ॻोठ गॾु थी वेंदो। राति जो लोक लका सभु सुम्ही पवे, पोइ तव्हां उनखे खणी अचो। मां उनखे ॿुधाईंदुसि त क़बूलदारी कीअं कबी आहे। नहीं भैया, मेरा मत करा दे। मैं पागल, मैं पागल। सर, जेकॾहिं असीं मंसूर ख़ान में हथु नथा विझी सघूं, पर उन जे माण्हुनि खे गिरफ़्तार त करे सघूं था। उन्हनि मथां भले प्रेशर वधायो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो, पर गिरफ़्तारी ज़ाहिर न कजो, छो त उहे बेॾोही आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ असां वटि के बि पका सबूत न आहिनि। जेकॾहिं हिन शहर में का बि फुर्जी वारदात थिए त उन्हनि मथां केस दाख़िल थी सघे थो। असांजे उन क़दम सां मंसूर होश मां निकिरी वेंदो, पर पोइ बि तव्हांखे पूरे एहतियात सां इहो कमु करणो पवंदो। बेफ़िक्र थी वञो सर, मूं हिन बारे में सोचनि पियो। अचण वञण में एहतियात कयो, आख़िर केसीं ताईं जॻहियूं मटाईंदा रहंदासीं। असांखे हिते ईंदे कंहिं बि कोन्हे पियो। आख़िर इहो सूबेदार चाहे छा थो? सूबेदार में एतिरो दम ई न आहे जो को बाबा जे माण्हुनि में हथु विझे। इहो सॼो कमु SP ऐं DSP जो आहे। आख़िर बाबा मैदान ते अचण जो हुकुम छो नथो ॾे? असांजे एतिरे पावर में न आहियूं, कुझु हज़ार मेंबर मस्तु हूंदा। जेकॾहिं मैदान ते आयासीं त रीक ज़ोर वठण खां पहिरियां विचुड़जी वेंदी। सुलझल क़ौमूं ई पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ विढ़ंदियूं आहिनि ऐं असां मुर्दा क़ौम आहियूं, मुर्दा। हर को माण्हू पंहिंजे पेट जे लाइ सोचे थो, इहो सोचे ई नथो त असांजी ईंदड़ नसल जो छा थींदो। जॾहिं असां पंहिंजे वॾनि सां इहा ॻाल्हि कयूं था, उहे चवनि था असां पंहिंजो वक़्तु गुज़ारे चुका आहियूं, हाणे तव्हां ॼाणो ऐं तव्हांजी क़िस्मत। काश उहो सोचनि हा त असांजो वक़्तु बुरो गुज़रियो आहे, पर असां तव्हांजे मुस्तक़बिल जे लाइ विढ़ंदासीं ऐं तव्हां लाइ बुरो वक़्तु कोन छॾींदसि। इंशाअल्लाह उनजो ख़ात्मो थींदो, इंशाअल्लाह ईअं ई थींदो। दरअसल ॻाल्हि इहा आहे त बाबा मंसूर घर कोन्हे ऐं उहो शहर वियल आहे ऐं उहो काफ़ी देरि खां पोइ ईंदो। जेकॾहिं तव्हां इंतज़ारु कयो था त पोइ हली अंदरि वेहो।
अदा वेहूं न न वेहूं कोन था, हलूं था। दे ख़बर भला पीरल हिते आहे, उन में तोरो कमु आहे। हा पीरल हिते हुयो पर निकिरी वियो, कल्ह खां पोइ हिते नज़र न आहे आयो। तोखे पक आहे त वरी हिते न आया आहियो? हा बाबा मूंखे पूरी पक आहे। थी सघे थो त मथां ॿिए हंधा वियो हुजे। अंदरि दाख़िल थियण लाइ दरवाज़ो हीअ आहे, को दीवार टुपी त कोन वियो हूंदो। हा न हूंदो, न ईंदो दा, पाण हलूं। ठीकु आहे दा, हल त हलूं। हा वॾा के बेवकूफ़ हुआ। हाय तारी तव्हां सभु परेशान थियो नज़र अचो। साइण इहो पुछणो हो त फ़ैसिले जी ख़बर पई? अलाए कीअं थियो फ़ैसिलो? मंसूर ॿाहिरि वियल आहे, इहा ख़बर वापसीअ ते पवंदी त फ़ैसिलो निबिरियो या न। इन लाइ असां ॾाढा परेशान आहियूं। परेशानी थींदी आहे पर रब साईं चङाई कंदो। अदा पीरल बि कोन आयो, न त हाल अहवाल ॾेई वञे हा। थी सघे थो त राति ताईं तव्हांजे छोकिरनि मां को अची वञे। जेसीं ताईं ख़ैर जी ख़बर न ॿुधंदासीं त दिलि खे सुकून कोन थींदो। मंसूर जीअं ई ईंदो त उमेद आहे का ख़ैर जी ख़बर आणींदो। छा सोचो आहे तो बि सानो आहे रखे? तव्हांखे जेतिरो ज़ुल्म करिणो आहे मूं मथां कयो, एतिरो ज़ुल्म कयो, सुभाणे बर्दाश्त बि करे सघिजो। तूं हिसाब वठंदे तो बि मिल सानो आहे रखे, तूं हिसाब वठंदे। कंहिंजी केतिरी औकात आहे इहा तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी। अरे तोखे मां थो ॿुधायां त कंहिंजी केतिरी औकात आहे। ॿुधाए त तुंहिंजी औकात छा आहे? संभारो बाबा, पाड़ खे संभारो, किथे छोरो मरी न पोए। वरी मां कहिड़ो हिनखे ज़िंदा छॾण वारो आहियां। बाबा साईं, हिन जी सट कुट वारो कमु असां ॾे छॾियो, तव्हां छो था तकलीफ़ कयो? राति मां वरी ईंदुसि, जीअं अचां ॾिसां त हिन कमीने जो कंधु मुंहिंजो ॼाण झुकियल हुजे। ईअं ई थींदो बाबा साईं, हिन जो कंधु झुकियल हूंदो ऐं हिन जूं नज़रूं तव्हांजे पेरनि खां मथे न वेंदियूं। इहो टाइम आहे त ही छोरो मरे न, हिन जे मरण जो सोट कबर तैयार आहे? हा ख़बर तैयार आहे, लेटाए ॾिसोसि त पूरो अचे थो। अदा हाणे ॾिस। ॾिसां छा? पूरियो न भागे खे। न सोट, कबर नंढी आहे, जेकॾहिं हिन जो लाश गुरंदो न धप कंदो। सोट सही थो चवे, अञा कबर खे थोरो हेठि खोटिजे। ॿाहिरि कढोसि। पाणी जो पाणी। हिन भागे खे पाणी पीआरियो। पाप पंहिंजे सिर ते न खणणो। पी पी बस करे। कहिड़ो दोस्त आहे मूंखे माफ़ कयो। हलो रज़न माफ़ी, मूं तव्हांजो कहिड़ो दोस्त आहे? अॼु तोखे ज़िंदा इन ज़मीन में दफ़न कंदासीं। ज़िंदा अबा त कर। अबा रज़न, जेकॾहिं माफ़ी नथो ॾी त घटि में घटि भला इहो त ॿुधा त मूं टोयो कहिड़ो कयो। ॾिस त साईं, केॾो मासूम थो थिए, ॼण हिन पुट खे ख़बर ई कोन्हे। मूंखे का बि ख़बर न आहे, ख़ुदा जो कसम मूंखे का बि ख़बर न आहे। अदा वीचारे खे ॿुधाए छॾियो, जीअं हिन जे दिलि जो कुझु पार हल्को थिए। अदा तूं हिन कमीने खे वीचारो थो चई? हिन असांजा ॿ मुड़ुस मारिया आहिनि, ॿ मुड़ुस। ॿ मुड़ुस? कहिड़ा ॿ मुड़ुस? मां ॿ मुड़ुस मारींदुसि? मूं में एतिरो भला बि दम आहे? असांखे ख़बर पई आहे त तूं जूनी खणी असांजे हमराहनि जी ॼाण ॾिनी आहे, इन करे मुराद वारनि असांजे हमराहनि खे मारियो। भले मूंखे मस्जिद में वठी हली, भले साईं ते हथरे करायो, मूं इहो कॾहिं बि कोन चूड़ी कई आहे।
इहो कंहिं ॿिए माण्हूअ जो कमु हूंदो, इहो कंहिं मूं मथां कूड़ो इल्ज़ाम आयो हूंदो। मुंहिंजो यकीन कयो, मूं ते एतबार कयो। मां कसम मां थो चवां त मूं इहा का बि जूणी न आहे कई। सिर्फ़ जूणी न, पर सोढल चए पियो त उन्हनि जे घोट जो खून थींदे बि तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं उहो खून असां खयो आहे। इन ॻाल्हि जो तूं शाहिद आहीं। बाबा कसम सां इहो कूड़ा भली तूं मूंखे उन्हनि जे साम्हूं वठी हल, मां हर ॻाल्हि कसम खणी चवण जे लाइ तयारु आहियां। तोखे ॿियो कुझु फ़ैसिले में चवणो ई न आहे। तोखे सिर्फ़ु इहो चवणो आहे त उन्हनि जे हमराह जो खून तो कयो आहे। बाबा उहो त मूंखे फाई अची नी। तोखे फाईअ खां असीं बचाईंदासीं। हा जुमा, तूं कुझु ॾींहुं जेल ज़रूरु वेंदे, पर तोखे सज़ा ॾियणु असां हरगिज़ न ॾींदासीं। मुराद वारनि ते ज़ोर ॾेई उन्हनि खे केस तां हथु खणाए वठंदासीं। जेकॾहिं उन्हनि हथु न खयो त तुंहिंजी ज़मानत कराए वठंदासीं। तूं घबरा न। ना बा, इहो ॿार घरो आहे, मां कोन खणी सघंदुसि न। दा मूं त पहिरियां ई चयो हुयो त जुम्मो कंहिं कम जो ई न आहे। जे कम जो न आहे त पोइ क़बर तयारु आहे त जीअं पतो पवेसि त ककर वसाए कार, दरिया त चाह पर सुकी वञे पार। सोटिया पूरे थियण खे ओ त रज़न मूंखे क़बूल आहे बा, मूंखे क़बूल आहे। कसम सां जीअं तूं चवंदे न ईअं कंदुसि। उते तूं फिरी वेंदे। ख़ुदा जूं कसम, मां ईअं चवंदुसि त इहो खून मूं कयो आहे, मुंहिंजे तौबे कयो, मुंहिंजे अबे कयो, भला इन खां वधीक का ॿी गवाही ॾियां। पीरल जो उते रस बि न आहे। आख़िर काॾे वियो? मूंखे पूरी पक आहे त पीरल खे रहिस जे माण्हुनि गुम कयो हूंदो। जेकॾहिं कमदार तव्हां सां सचो आहे त उनखे ख़बर ज़रूरु हूंदी। कमदार मूंसां सचो न आहे। हालांकि उन सीने ते बंदूक रखी ज़रूरु पुछंदुसि। इहो त सोडल खे सुठो ॾस ॾिनो, भल कमदार पादर खाए। मूं सोचियो त पंहिंजो पलांद बि थी पवंदो ऐं सोडल जे हथनि जी ख़ारिश बि लही पवंदी। पुट मंसूर, तू रात काफ़ी देर करे छॾी, ख़ैर त हो? हा मां साईं हमरान जी हौसला अफ़ज़ाई लाइ उते उन्हनि सां गॾु वेही। ही वेचारी औरतूं ॾाढियूं परेशान हुयूं त हिननि जे फ़ैसिले जो अलाए छा थियो। अमा साईं फ़ैसिलो निबिरी न सघियो, वरी ॿीहर ॻाल्हि। छो निबिरी न सघियो? इहो आहे न मीर जाफ़र। मीर जाफ़र? अमा ही आहे न फराडी वॾेरो। इहो नथो चाहे त इन ॿिनि धुरियुनि में ठा थिए ऐं हिते अमन थिए। हू त चाहे थो त इहा खूनी तकरार हलंदड़ हुजे ऐं ही क़ौम पंहिंजी ज़ाती दुश्मनी में ग़र्क़ थियल हुजे त जीअं उन्हनि जो ॿिए तरफ़ ख़्याल ई न वञे ऐं ही उन्हनि जा समूरा हक़ खाई वञे ऐं केर बि उन खां सवाल पुछण वारो न हुजे। अमा साईं इहो ई सबबु आहे, इहो ई सबबु आहे जो हितां जूं दुश्मनियूं ख़तमु थियण जो नालो ई नथी वठनि। इन्हनि मीरनि अमीरनि ऐं पीरनि हिन क़ौम खे अहिड़ो त पाण में विड़ाए छॾियो आहे जो ही क़ौम पंहिंजे ईंदड़ नसुल ऐं मुस्तक़बिल जे बारे में सोचे ई नथी। इहो बि नथी सोचे त असांजा हक़ मारिया था वञनि। हाणे छॾियूं इहे दुश्मनियूं, हिकु आवाज़ आहे, हिकु क़ौम बणिजी। जेकॾहिं न असां मैदान ते लही अचूं त पोइ केरु आहे जेको असांजा हक़ खाई सघे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।